शुरू थिया। उन कम्युनिस्ट सवाल कयो इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह का, तव्हां जो चओ था त अल्लाह आहे, अब तवज्जो आहे न, तव्हां जो चओ था अल्लाह आहे, पोइ अल्लाह ॾिसण में छो नथो अचे? उन कम्युनिस्ट दहरे जो एतराज़, अल्लाह जेकर आहे त ॾिसण में छो नथो अचे? हालांकि कुरान गवाही दे तो, अलम तरा अन्नल्लाह यअलमु मा फिस समावाति व मा फिल अर्द मा यकूनु मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिउहुम वला खमसतिन इल्ला हुवा सादिसुहुम वला अदना मिन ज़ालिका वला अक्सर। अल्लाह रब्बुल जलाल फरमाए, जेकर तव्हां बजना आहियो, टियों तव्हां सां अल्लाह गड्डा, जेकर तव्हां टे ॼणा आहियो, चौथो तव्हां सां अल्लाह गड्डा, चार आहियो तव्हां सां पंजो अल्लाह गड्डा, वला अदना मिन ज़ालिका वला अक्सर, थोड़ा हुजो चाहे घणा हुजो तव्हां सां अल्लाह जी ज़ात गड्डा। वो दहरे चवण लॻो अल्लाह जेकर आहे त ॾिसण में छो नथो अचे? हज़रत इमाम आज़म इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमाए त खीर घुरायो, खीर जो भरियल थाव आंदो वियो। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह उन कम्युनिस्ट दहरे खे चयो, ही छा आहे? खीर आहे। चैन में मक्खण आहे? मक्खण? हाँ आहे। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमाए, जेकर मक्खण अथस त भला ॾेखार काथे अथस? जैसे मक्खण अथस, जे काथे आहे ॾेखार। जैसे जॾहिं हिनखे विलोड़ींदासीं, लस्सी बनाईंदासीं, मंधाणी में घुमाईंदासीं, पोइ पछाड़ी जो देर सां मक्खण मालूम थींदो। चई तो खे इहो यकीन आहे न, खीर में मक्खण ॾिसण में कोन थो अचे, पर मक्खण आहे ज़रूर। ईअं समझ अल्लाह आहे ज़रूर, अल्लाह तंहिं करे ईअं मक्खण वांगुरु ॾिसण में कोन थो अचे। जीअं तोखे यकीन आहे खीर में मक्खण ज़रूर आहे, ईअं असां मुसलमान खे यकीन आहे पूरी कायनात आहे त पूरी कायनात जो पैदा कंदड़ अल्लाह बि आहे।